सदर आसिफ अली ज़रदारी सां मराकश, स्विट्ज़रलैंड, फिलिपाइन लाइ नामज़द सफ़ीरनि जूं धार मुलाक़ातूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नामज़द सफ़ीरनि लाइ नयूं ज़िम्मेवारियूं संभालण ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। सफ़ीर वापारी, मुआशी ऐं सियासी लाॻापनि जी वधीक मज़बूती लाइ कमु कनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। मुल्क में सीड़पकारी जे हवाले सां सहकार जा बि ख़्वाहिशमंद आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अपडेट कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नामज़द सफ़ीरनि लाइ नयूं ज़िम्मेवारियूं संभालण ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। सफ़ीर वापारी, मुआशी ऐं सियासी लाॻापनि जी वधीक मज़बूती लाइ कमु कनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। मुल्क में सीड़पकारी जे हवाले सां सहकार जा ख़्वाहिशमंद आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी सां मराकश, स्विट्ज़रलैंड, फिलिपाइन लाइ नामज़द सफ़ीरनि जूं धार मुलाक़ातूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नामज़द सफ़ीरनि लाइ नयूं ज़िम्मेवारियूं संभालण ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार।